GDA सरबराह पीर पागारो सां सफ़दर अब्बासी जी मुलाक़ात थी आहे। सियासी सूरत-हाल ते ख़यालनि जी ॾेवट कई वई। सफ़दर अब्बासी मुख़ालिफ़ जमातुनि जे अॻवाननि सां राब्तनि बाद पीर पागारो खे ब्रीफिंग ॾिनी। पीर पागारो चयो त सिंधु दरिया बचायो तहरीक में GDA क़यादत जूं कोशिशूं वाखाण जोगियूं आहिनि। कारकुननि खे इतिहाद जे ईंदड़ प्रोग्राम्स में भरपूर शिरकत जी हिदायत कई वञे। पीर पागारो जो चवणो हो त पीपल्स पार्टी सिंध जे अवाम खे बेवकूफ़ बणाइण जी नाकाम कोशिश कई आहे। सफ़दर अब्बासी चयो त पीर पागारो जी हिदायत ते हुकूमत मुख़ालिफ़ जमातुनि सां राब्ता तेज़ कया वेंदा। ज़रदारी खे सिंध जो पूरो इख्तियार ॾिनो वियो आहे त जीअं केनाल ठाहे सघे। सफ़दर अब्बासी जो चवणो हो त सूरत-हाल मां लॻे थो त जाली सेटअप पंहिंजी आख़िरी पसाहुनि में आहे। पीर पागारो सां सफ़दर अब्बासी जी मुलाक़ात थी आहे। सियासी सूरत-हाल ते ख़यालनि जी ॾेवट कई वई। खैरपुर मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर इरफान फुलपोटो। वरन जे रूहानी पेशवा ऐं GDA जे पीर पागारो सां सफ़दर अब्बासी जी मुलाक़ात थी आहे। सियासी सूरत-हाल ते ख़यालनि जी ॾेवट कई वई। जे अॻवाननि सां राब्तनि बाबति पीर पागारो खे ब्रीफिंग ॾिनी। पीर पागारो जो चवणो हो त सिंधु दरिया बचायो तहरीक में GDA क़यादत जूं कोशिशूं वाखाण जोगियूं आहिनि। कारकुननि खे इतिहाद जे ईंदड़ प्रोग्राम्स में भरपूर शिरकत सफ़दर अब्बासी जो चवणो हो त पीर पागारो जी हिदायत ते हुकूमत मुख़ालिफ़ जमातुनि सां राब्ता तेज़ कया वेंदा। ज़रदारी खे सिंध जो पूरो इख्तियार ॾिनो वियो आहे त जीअं केनाल ठाहे सघे। सूरत-हाल मां लॻे थो त जाली सेटअप पंहिंजी आख़िरी पसाहुनि में आहे। सफ़दर अब्बासी जो चवणो हो त जेको कमु नवाज़ लीग ऐं ॿिया न करे सघिया उहो ज़रदारी करे ॾेखारे थी विया। GDA सरबराह पीर पागारो सां सफ़दर अब्बासी जी मुलाक़ात थी आहे। सियासी सूरत-हाल ते ख़यालनि जी ॾेवट कई वई। इरफान फुलपोटो। सदर आसिफ अली ज़रदारी शहीद बेनज़ीर पहुची वियो। गवर्नर पंजाब, गवर्नर खैबर पख्तूनख्वा